ये तो बेत भाया से आयतूं आहिनि नियमन लाइन प्रियासंदे पार ॾे जीअं त अॼु असां शाह अब्दुल लतीफ़ भिटई जे अमर इश्क़ किरदार माई सुहिणीअ जी आगुर ते बीठा आहियूं। असांजी कोशिशि आहे त पंहिंजे किरदारनि पंहिंजे मागनि पंहिंजे मकाननि खे हर हालत में बचाइजे ऐं हीउ पैगाम मुर्शिद लतीफ़ जो पैगाम झरझंग पहुचाइजे। कोशिशि कंदा आहियूं त साल में हिकु ॿ भेरो हितां जा बाशोर माण्हू लिखिया पढ़िया माण्हू घुराए हिते मदो करे ऐं लतीफ़ साईं ते माई सुहिणीअ ते कचहरी कबी आहे त अचो त ॿुधूं त हितां जे दोस्तनि जा ख़्याल वीचार कहिड़ा आहिनि। रहीम माण्हू सभु न सोना पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंच अचे बुए बहार जी माशाल्लाह जेको बि असांजे दोस्तनि प्रोग्राम कयो माई सोनी जे मज़ार ते शिदातपुर तालुका शिदातपुर डिस्ट्रिक्ट संगर शहर में माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त दोस्तनि जंहिं बि तावन कयो जंहिं कयो आहे जंहिं न कयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे आबाद रखे। अस्सलाम वालेकुम। माई सोनी सिंध की तारीखी और शाह साहब की बेत भी कही है। ये हमारे खुशनसीबी है कि ये हमारे शिदातपुर में है माई सोनी और मेहार। उसकी याद में यहाँ एक छोटा सा प्रोग्राम रखा है जो अंजुम भाई ने ऑर्गेनाइज़ किया है, जिनके हम शुक्रगुजार हैं। मेहरबानी, शुक्रिया। ये पोरियत ये सिंध जी पोरियत दहशत धूम दरिया जा दहशत धूम दरिया जा छोलियूं ॾिन छनकार लहरनि लीह लोहड़ीअ मांझीअ सां मिल मोहब में यार। असां तमामु जनाब अंजुम साहब खे तहसीन ॾियूं था हुनखे त अहिड़े प्रोग्रामनि खे अॻिते बि तश्कील ॾे छो जो अहिड़ा प्रोग्राम तमामु तश्कील करणु ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि ऐं असां ऑर्गेनाइज़र अंजुम साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। उन सां गॾु सहाफ़ी असांजा भाउर जेके महदी सना वेठो अब्बास सांद वेठो आहे ॿिया दोस्त वेठा आहिनि असलम आज़ाद वेठो आहे सभिनी दोस्तनि सहाफ़ियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं। परदेसी वेठो आहे हिकिड़ो सभु दोस्तनि जा शुक्रगुज़ार त अहिड़ो प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं हीअ सकाफ़त कल्चर तहज़ीब ॿोली सिंध जी 5000 साल पुराणी आहे ऐं उन्हनि खे शाबाश इन्हनि दोस्तनि खे अदीबनि खे इन्हनि खे लेखकनि खे ख़ासि करे अंजुम खे ऐं मुबारक ॾियां थो तालिब जखर साहब जिन खे सभिनी खे त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इंशाअल्लाह ताला 5 डिसंबर बि असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे। असां इंशाअल्लाह ताला सुठो शहदादपुर में रैली कढंदासीं स्टेशन खां वठी प्रेस क्लब ताईं। महिरबानी। अॼु जो प्रोग्राम सकाफ़त जे प्रोग्राम सां ई ॻंढियल आहे। माई सुहिणी मेहार इन्हनि जी मोहबत उनजो इज़हार उनजी तारीख़ इन हद ताईं जो लतीफ़ साईं जो बि सुर आहे उनजी बि इन में शाइरी आहे मोहबत जे हिसाब सां इन किसे जी उनखे संवारण लाइ अंजुम बुगियो क़ौमी कारकुन हिन वक़्तु सहाफ़ी बि पंहिंजी जाखुड़ करे पियो सहाफ़ी जे हैसियत सां क़ौमी शऊर जी उन जे मेज़बानी में ही प्रोग्राम ॾिठल आहे। सभु गॾु थिया आहियूं सहाफ़ी दोस्त मीडिया जा दोस्त मज़दूर लीडर समाजी कारकुन इन सिलसिले में जी कड़ी आहे सभु गॾु थिया आहियूं ऐं जेका रस्म हूंदी सकाफ़ती उहा पूरी कंदासीं दोस्तनि सां गॾिजी ऐं इहा अंजुम बुगिया साहब जी मेज़बानी उनजो शुक्रियो उनखे शाबाश चवंदा। आवाज़ टीवी जे तरफ़ां जेको माई सुहिणी जो मज़ार ते असीं गॾु थिया आहियूं ऐं सकाफ़ती हवाले सां फिल्म पिरायो सिंध संवारे जे हवाले सां हीउ जेको प्रोग्राम असांजे दोस्तनि रखियो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी बि थिए इन ॻाल्हि आहे त असीं सम्झूं था त हीउ जेके लाज़वाल किरदारु आहे शहदादपुर शहर जे हवाले सां माई सुहिणीअ जो ऐं मेहार जो इन शहर जी सुञाणप हिन जेका आहे सा लाज़वाल जो किरदारु आहे लतीफ़ साईं हिन खे ॻायो आहे जे सुरनि में
ऐं सम्झंदो हिन शयुनि जी असांजी शहदादपुर शहर जे दोस्तनि खे जेको वॾी शाबाश आहे जो हिन जे आगुर ते अहिड़ो प्रोग्राम कयो आहे। ऐं सम्झां थो त अञा बि वधीक ज़रूरत आहे त हिते हिन दरगाह जे हवाले सां कल्चर डिपार्टमेंट या सिंध गवर्नमेंट वारा हिन दरगाह जी मरमत कराइनि ऐं माई सुहिणी जॻह ते हिकिड़ो सुठो वॾो प्रोग्राम करणु घुरिजे कल्चर वारनि खे या असांजा जेके ॿिया दोस्त आहिनि उनखे घुरिजे त हिन दरगाह जे जेको आहे सा माई सुहिणी जेका मज़ार आहे उन ते ज़बरदस्त कमु थियणु घुरिजे। ऐं आउं पंहिंजे सभिनी दोस्तनि खे जस्तो ॾियां त हिननि हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम हिते कयो आहे माई सुहिणी मज़ार। अॼु माई सुहिणी जी आगुर ते पहुतासीं। शहदादपुर जा बाशूर दोस्त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़ उहे बि हिते पहुता। जिन माई सुहिणी ते पंहिंजा वीचार वंडिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैतनि ते बि ॻाल्हायो। ऐं सम्झां थो त हीउ किरदारु हीउ माग हीउ मकान असांखे हर सूरत में हर क़ीमत ते बचाइणु खपनि। ऐं यकीननि जॾहिं बाशूर माण्हू पैदा थींदा त न रुॻो हीउ किरदारु बल्कि असां पंहिंजी पूरी सिंध बचाए वठंदासीं। सिंध पंहिंजो मुकमल तौर ते वरी ख़ूबसूरती ॾांहुं मोटी ईंदी, सिंध ख़ुशहाली ॾांहुं मोटी ईंदी ऐं सिंध जा वरी सोनहरी दौर मोटी ईंदा। सिंध में दिलकशी ॿीहर मोटी ईंदी। त आउं कैमरामैन वकार अली सां गॾु अंजुम बुगियो, सोच टीवी, शहदादपुर। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.